वर्ड नंबर 1, वर्ड 1 असांजो आहे ग्रेव। ग्रेव इंग्लिश ग्रामर में एडजेक्टिव है। पहिरियां असीं जी सिंधी मीनिंग पढ़ंदासीं त जीअं तव्हांखे सवले नमूने सम्झण में अचे। ग्रेव मीन्स गंभीर। गंभीर एंड जेका आहे त ॿी मीनिंग अथस संजीदा। ग्रेव एडजेक्टिव आहे, सिंधी में मीनिंग गंभीर ऐं संजीदा आहे। इंग्लिश में हिन जी जेका मीनिंग आहे उहा आहे सीरियस। हिकु हिन जी जेका मीनिंग आहे सीरियस, अदर वर्ड्स ऑफ ग्रेव सीरियस। ॿी हिन जी मीनिंग आहे डेंजरियस। डेंजरियस माना खतरनाक, गंभीर, खतरनाक। हाणे ग्रेव वर्ड असीं किथे यूज़ कंदा आहियूं तव्हांखे हाणे मां सम्झाईंदो हलां। त हिकु इम्पॉर्टेंट पॉइंट हिते इहा आहे त ग्रेव एडजेक्टिव जॾहिं बि तव्हांजो एडजेक्टिव अचे थो, जीअं लाइक ग्रेव एडजेक्टिव आहे, दिस इज़ योर एडजेक्टिव। जॾहिं बि असीं किथे एडजेक्टिव यूज़ कंदा आहियूं उन सां गॾु असीं नाउन एनी आओ उते पुट कयूंसि था। नाउन, एडजेक्टिव प्लस नाउन, माना अक्सर करे एडजेक्टिव ऐं नाउन गॾु इस्तेमालु थियनि था। फॉर एग्ज़ाम्पल ग्रेव इशू, इशू असांजो नाउन आहे, ग्रेव एडजेक्टिव आहे। ग्रेव चैलेंजेस, ग्रेव मिस्टेक, ग्रेव कॉन्सिक्वेंसेस, नंबर 4 ग्रेव इलनेस। ग्रेव के असीं नाउन ऐड करे, ग्रेव सां गॾु नाउन मुख़्तलिफ़ नाउन ऐड करे असीं इनके मुख़्तलिफ़ हालतनि में यूज़ करे सघूं था। हाणे सेंटेंस लिखूं था, ही इज़ सफरिंग फ्रॉम ग्रेव इलनेस। ये प्रेजेंट कंटिन्यूस जो सेंटेंस है, ये एक खतरनाक बीमारी में माना बीमारी में मतलब आए या बीमारी में सफ़र करे रहियो है। नंबर 2 पाकिस्तान is facing grave challenge of कोरोना वायरस। पाकिस्तान एक खतरनाक चैलेंज कोरोना वायरस की मुंडी रहियो है। ठीक है, पाकिस्तान इज़ फेसिंग। ही असांजो वर्ड है ग्रेव। शागिर्दनि खे सम्झणु घुरिजे त ग्रेव की असीं हिन सेंस में इस्तेमालु कयूं था। एंड आई होप के तव्हां ही जेको ग्रेव वर्ड आहे ऐं तव्हां सम्झी चुका हूंदो ऐं इनखे तव्हां ईज़िली हाणे यूज़ करे सघो था। सो डियर स्टूडेंट्स, दिस इज़ फर्स्ट वर्ड ऑफ आवर वर्ड ऑफ द डे सेशन एंड आई होप के तव्हां सम्झी विया हूंदो ऐं ही वर्ड्स तव्हां पंहिंजे रजिस्टर में फेयर करे लिखो ऐं हिननि खे अहिड़नि वर्ड्स खे जेके डान मां असीं लफ़्ज़ कढूं था उहे तव्हां पंहिंजे रजिस्टर में फेयर कंदा कयो ऐं उन्हनि खे यादि कंदा कयो, उन्हनि खे यूज़ कंदा कयो। सो थैंक यू डियर।